प्यारे दोस्तों, झूलेलाल। अॼु आउं उन अज़ीम हस्ती पंहिंजे उस्ताद मानवारे साईं बुधपुरी जो ज़िक्र करियां थो, जिन खे असीं सभु ॻोठ वारा साईं वॾे जे नाले सां यादि करियूं था। साईं वॾो जीअं त 3 पीढ़ियुनि जो उस्ताद रही चुको आहे, तो ॻोठ वारा एतिरामन साईं जो नालो कोन वठंदा हुआ ऐं हमेशह साईं वॾो चवंदा हुआ। साईं वॾो अणविर्छ, अणथकंदड़, सूफ़ी ऐं सदाईं मुहतरक। साईं हमेशह चवंदो हो त पंहिंजो क़ीमती वक़्तु कॾहिं बि न ज़ाया करियो। तो साईं जो कौल हूंदो हो त घड़ी लॻी घड़ियाल में, घड़ियाल कया घोड़ा, ॿुधी नथो ॿोड़ा, इहा बि घड़ी घटि थी। अॼु जेके बुनियादी सहूलियतूं डेंगाण भगड़ी में माण्हू वठनि था, उहे सभु साईं जी काविशनि सां आहिनि। साईं जो तइल्लुक़ गोस्वामी बावा फैमिली सां हो। साईं जून 1920 में डेंगाण शहर में साईं मोतीपुरी ऐं बाई गंगा जे घर जनम वरितो, जिन खे ॻोठ जा माण्हू एतिरामन माता जी करे सॾु कंदा हुआ। साईं न शागिर्दनि खे सिर्फ़ु तइलीम ॾिनी, पर पंहिंजे हड़ा वड़ा मानी टिकी रिहाइश जो बि बंदोबस्तु कयो। कई शागिर्द साईं वटि रही साईं जे घर मानी खाई पंहिंजी तइलीम मुकमल कई ऐं अॼु उहे तमामु सुठनि उहिदनि ते कमु करे रहिया आहिनि। साईं इहो सभु पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्चु कंदो। जीअं त साईं जी आमदनी महदूद हूंदी, साईं ॿनी जा मक़ादा वठंदो हो ऐं माल धारींदो हो। उन जी उपत मञा ही सॼो ख़र्च पंहिंजे हड़ा वड़ा कंदो हो। अॼु उन्ही गर्ल्स स्कूल मां नियाणियूं तालीम पिराए ॾे तोड़े परदेस में सुठनि उहिदनि ते कमु करे रहियूं आहिनि ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। साईं जी औलाद में 2 पुट ऐं 6 नियाणियूं आहिनि, जेके बि अॼु सुठनि उहिदनि ते ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारीनि पिया। साईं सखी बि हद दर्जे जो हूंदो हो ऐं महिमान नवाज़ बि हद दर्जे जो हूंदो हो। मुसाफ़िर किथे जा भोजन साईं वटि मानी टिकी खाई पोइ पंहिंजे बाग़ वेंदा। साईं त नेकियुनि जो भंडार हो। अॼु साईं जो नालो सभु को इज़त सां वठे थो। साईं असां खां 2 फरवरी 1983 ते हमेशह लाइ मोकिलाए विया ऐं भॻवान दर दुआ आहे, प्रार्थना आहे त साईं सर्ग में बि ख़ुशि हूंदा। साईं असांखे हर पल यादि रहंदो ऐं असीं बि उमेदु करियूं था त साईं जिते हूंदो मालिक हुनखे पंहिंजी बाझ में रखे। मोकिलणी कोन्हे, वरी मिलंदासीं। तेसीं अलाह आहे।